अंगण बुहारा तुझो वाटो निहारा पोतर तो खेतो माटिया एड़े साची फथाऊं न तनख्वाह दे तो न छा। कमदार जुमा जी बोतार तुझे खबे पासे को घुमा तुझो थोबी जड़े मुंह के रुगो पियो चुमा। कमदार गाल बुध भला कोई राग कोई हारी कोई आया कोई व्याह कोई ॾियण वारा वठण वारा। बोतार सही असा जड़े ठठी दे केर वो मुझो मतलब है अहिया कोई भी ना आयो सही। कमदार जुमा गाल बुध यो जेको आहे त पंहिंजो हारी जेको आहे त आया ना आया कोई भाण बाण खाण जे आयो फसल जो हाल हवाल ले। होतार साईं भाण त बाबा महांगो हुयो मुल पुछा करे वरी वापस आयो तो वट ना ही असा सा पैसा आहिनि ना ही साईं तू वठंदे बाक़ी बनी तीअं ई पई हूंदी आहे बा। कमदार जुमा जी बोतार तुझे खबे पासे को घुमा तुझो थोबी जड़ो मुंह चुमा। अब गाल बुध तू काथे हे राग वेचारा आया वेही वेही धप करे विया वरी वापस विया हिनन को जेको कार्ड वतो है फंड बंड चले बाबा। यार कमदार जुमा तू भी बादशाह माण्हू आई ॻाल्हि मुंहिंजी ॿुध न असां कार्ड ॾींदा आहियूं राकनि जा ऐं पेट भरंदा आहियूं असां पंहिंजा हाणे असां पाण खाऊं जा राकनि खे ॾियूं। ओ साईं सदको वनाई ओ मांजो भी मिड़ी पार थी मांजो भी पेट खाली आ। हा हा कमदार तुंहिंजो बि बंदोबस्तु कंदुमि। होतार दरवाज़ो खड़कई तो बाबा ॿुधे थो। कमदार ॾिस त सही केरु आयो आहे वञ वञ हाज़िर वञ वञ वठी अचे सही वरी अलाए कहिड़ो आयो कमदार खे छा ख़बर कमदार मां कटे जो मां दुनिया जो कर्ज़ई आहियां या अलाह हाणे ख़ैर कजांइ ॿियो अलाए कहिड़ो कर्ज़ई ईंदो। अचो साईं अचो अचो होतार वेठो तव्हां मां अञा तक पैसा न ॾिना गोश्त वारा गोश्त डेली खणी था अचो। ॻाल्हि ॿुध नाराज़ न थी जाए तोखे पैसा बाबा कमदार जुमा इन खे बाबा पैसा जीअं मां वटि थिया तोखे दुकान ते असुलो गोश्त वारे ते पुॼाए वेंदासीं। ना मांखे हाणे पैसा ॾे। यार हाणे ॻाल्हि ॿुध हाणे मां वटि हिंटे में न आहिनि तोखे भला 32 तारीख़ ते पैसा मिली वेंदा। 32 तारीख़ कॾहिं थींदो मांखे हाणे पैसा ॾे। 32 तारीख़ सही थी बाबा ना हाणे पैसा मांखे हाणे खपनि था मां न वेंदमि मां वठी करे पोइ वेंदमि। बाबा ॻाल्हि मुंहिंजी ॿुध हा हल तोखे पहिरीं ते पैसा ॾींदासीं ठीकु आहे। ना साईं अबा ॾींदासीं हाज़ुर अबा अॻे अॻे कंहिंजे खाधा थासीं तुंहिंजा खाईंदासीं अबा कमदार जुमा हाणे महिरबानी कर भाई कमदार तू चओ बाबा असांजो गोश्त जो बिल वधी वियो आहे ईअं न आहे असांखे माल नथा ॾियनि। कसाई साहब बाबा वॾेरो चयो आहे न 1 तारीख़ ते पैसा ॾींदो साईं 1 ते तूं बि तिखो काती खई वञाए अगरि वॾेरो न ॾेई त कुकुड़ सम्झी कुंजाइसि बाबा मां चवां थो न। कमदार तुंहिंजी ॻाल्हि ते यकीन आहे ठीकु आहे असां 1 ते ईंदासीं वञूं था हाणे। ठीकु आहे वाह ठीकु वाड़े कमदार वाह वाह जो बाबा कम पटी न थी वियो त अॼु मुड़े ई न हा पैसनि खां वाड़े कमदार तो कमदार जुमा ईअं कम पट ना सही तू कुकुड़ा ना ही का सही अची कूंदो कूंदो डटो ॾिनो डटो ॾिनईसि। वरी दरवाज़ो खड़के तो पोता अबा वारो कर वरी अलाए कहिड़ो आयो ॾिस त सही त मां आयमि खामखा न्यूताक पंहिंजी ते मूंखे त वहल थी वियो आहे जॾहिं करो दरवाज़ो ठक ठक लॻो पियो आहे। अचो अचो खान अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम पठान खुश आं ॿियो ख़ैर आहे। खैर में अल्लाह पाक तुम सुनाओ कैसा है। यार ख़ैर ख़ैरियत आहे अभी ओए थोड़ा दूर उठो खरेले कि तू खरेले तो चले सफ़ा कयांसि तो जीअं हिते असांजो तोखे खुशबू न लगे बदबू न लगे। ओ बोतर हाँ हमारा पैसा कब देगा। वो ससुराल के लिए कपड़ा लेकर गया वो फिलाना बेटे के लिए कपड़ा दियो ये कमदार को देखो कपड़ा पुराना हो गया है तुम अभी तक हमारा पैसा नहीं दे रहे। जब भी आवे है हम घर पे कह रहा बोथार गया है फिलाने जगह पे गया है फिलाने आज तुम हमारे हाथ छड़ गया है आज हम अपना पैसा लेके जावेगा ऐसे नहीं जावेगा। ओए तुम भी अपने बोथार को कहो हमारा पैसा नहीं दिया ना तो हम तुम्हारा कपड़ा उतारेगा। लाला इतनो गरम न थी बाबा पैसा देगा हम भी देगा हमारा भोतार भी देगा बाबा। अब खाना पैसा तो के बाद जरूर मिलता कोई भला अल्लाह हमारे कर्जा के हैं तो ना भला कहें पहले पैसा तुझे खाता था से ये देखो पैसा कोई का तो नहीं
पर हमको भी मालूम है पैसा कोई नहीं खावे है, पैसा कोई नहीं खावे है। पैसा कब देगा? ये हम तुम्हारा रोज का बहाना है, हम आज तुम्हारे इस बहाने में नहीं आवेगा। हमारा पैसा दो, जल्दी करो, पैसा दो हमारा। खाना तू बाबा गाल बुद्ध तू 32 तारीख ते पाया पैसा वठी वई। वो यार हम तुम लोगों को छोटा बच्चा लगता है। ये कौन सा महीना है जिसका 32 तारीख है? 32 तारीख पे आ जाओ। हाँ अरे पठान गाल बुद्ध मुझी नाराज न थी हले 32 तारीख ते नाच भला पहिरी ते आज पहिरी ते खबर थी न। हाँ ऐसा बोलो ना कि 1 तारीख को। हाँ। देखो बोतर, हम 1 तारीख को जरूर आवेगा। हाँ। और तुम भी कमदार वह करे ले, तुम इसको थोड़ा समझाओ यार। हम 1 साल से ऐसे भाग रहा है हमारा पैसा। यार हमारा पैसा दो, हमारी छोटा छोटा बच्चा है यार, उसका तो ख्याल करो तुम। हाजुर हाजुर पठान तो के पहिरी ते पैसा मिलदा कमदार समझाए बाबा। लाला असल में ॻाल्हि ईअं आहे न, भोतार साईं तव्हांखे चयो आहे की पहिरीं ते तव्हांखे ॾींदो पैसा। आओ तव्हां पहिरीं ते पंहिंजो कैंची बि वॾी खयूं अचो। अगरि ॾेखार। भोतार तव्हांखे न ॾे त पोइ कपिड़े वांगुरु काथर काथर करे तव्हां वञी के बल जे हिसाब में वञी खपायो त बि तव्हांजा पैसा थी वेंदा। हम ऐसा करेगा बोतर, फिर हमारा पैसा नहीं मिला हमको। हाँ हा सही आहे, मां वेठो आहियां न। हम 1 तारीख को जरूर आवेगा, हमारा पैसा हमको जरूर देना, नहीं तो खमदार ने जो किया है ना हम तुम्हारे साथ वैसा ही करेगा। ठीक है हम करेगा तुम्हारे साथ। हाजुर पठान हमारा पैसा है। हाँ, सही आओ। आहे न, सही आहे भा मिलो। आओ। शुक्र अल्हम्दुलिल्लाह बियो करजाई वियो। कमदार जुमा जी भोतार तुंहिंजे खॿे पासे को घुमा, तुंहिंजो थोबी जहिड़े मुंहं खे चुमा। साईं हाणे त भयल में फाथाई, हुनखे कासाई खे चयासीं त छुरी खयूं हूंदी जाई न कुकड़ वांगुरु कोई। ऐं हे लालो पठाण त बाबा हिन साइड तेज़ हूंदा आहिनि कैचियूं, ही कर्च कर्च करे साईं तोखे जाई न वरी कपिड़े जे बल वांगुरु वई खपाए। मुंहिंजा कमदार गाल बुध हाणे तू गाल बुध तोखे मां तनख़्वाह डबल ॾींदुमि। हिननि को मुंहिंजी जान छॾा बाबा, कर्ज़ आहिनि को जेके बि कर्ज़ अचनि, हे 2 आया 2 3 ॿिया बि अथी, पर हिननि को जान छॾा मुंहिंजी, मां तोखे डबल तनख़्वाह ॾींदुमि। जे अगरि इहा ॻाल्हि आहे त भोतार पोइ बसि हाणे साईं जेको बि अचई न बसि तूं रुगो बिलो थी करे वहिजांइ, वधीक कमु मुंहिंजो आहे। कमदार इहो छा थो चए? मां बिलो थी वियां? चरियो छा मां भोतार माण्हू बिलो थी वियां? ओ भोतार इन्ही बेइज़ती खां वधीक ॿियो कोई बेइज़ती न हूंदो आहे। बिलो जो थींदो आहे न, कंहिंखे ख़बर ई न पवंदो। मां पाणे हुननि खे पोइ त मोटाईंदुमि साईं, रुगो तोखे म्याऊं ईअं करिणो आहे, ॿियो वरी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। वाड़े कमदार वाह, उन्हीं को बा पैसे ॾियण को इहो म्याऊं भलो आहे, पोइ सही आहे। हाणे जेको अचे पाण मुंहुं ॾेसि, मुंहिंजो कमु न थी। हाणे मां सिर्फ़ु इहो ई वेठो हूंदुमि, म्याऊं कंदुमि। बसि तूं छुटियल आहे भोतार। ठीकु आहे जी। 30 दिन बाद। ओ कमदार काॾे वियो भोतार? पहिरीं थी वियो आहे बाबा, एॾो गरम न थी का सही साहिबु। भोतार त हे वेठो आहे। बहरहाल तूं बाबा भोतार खे छा करे छॾियो थी? भोतार वधीक पाण ॻाल्हाए ॾिसेसि। भोतार पैसा ॾे। म्याऊं छा थियो भोतार खे? छा वरी छा थियो? छा थियो का अथसि? साई कुकड़ जे जॻह ते ॿिली कुही उहो गोश्त ॾिनवे। भोतार की राति गोश्त खारायमि, हाणे रुगो म्याऊं म्याऊं करे थो। न कर पुछा करेसि, वठेसि पैसा ॾिसां। पैसा रे बोतर। म्याऊं कमदार तू चएसि। बाबा हाणे माखूं ॻाल्हि चढ़ी वियो आहे। बहरहाल 2-3 ॾींहं तूं सब्र कर जो मां भोतार जो इलाज कराईंदुमि, न त भोतार ठीकु थी वियो त अहिड़ो केस ठोकींदुई तूं बि जेल जे अंदरि, कुकड़ा बि तुंहिंजा जेल जे अंदरि। ख़बर पई न? कमदार बोतार या ड्रामा ॿियनि सां करे, मुंहिंजा पैसा रे बोतार। म्याऊं कमदार हे छा थिएसि तो? मां तोखे चयमि न हाणे हे बिलो थी वियो आहे, हाणे ठीकु थियो न, तुंहिंजे मथां थींदो केस थाणे जे अंदरि, तूं बि तुंहिंजा कुकड़ा बि। कमदार ॻाल्हि ॿुध, हे जॾहिं ठीकु थिए न पोइ मूंखे ॾसंदा, मां ईंदुमि पियो। ठीकु आहे? हा ठीकु आहे ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम खमदार। लगता है आज हमारा पैसा हमको जरूर मिलेगा। खड़क खड़क पैसा। पैसा तोखे मिलिया वटि भोतार। ओए बोतार। म्याऊं ओए वो बोतार को क्या होगा? बिल्ली बना हुआ है, म्याऊं कर रहा है, क्या हुआ इसको? ओ लाला तोखे ख़बर ना है कासाई कुकड़ जी जगह ते बिल्ली खारायो भोतार खे। भोतार हाणे बिलो थी वेठो आहे, पैसा तोखे आगुठा मिलंदा।
वो लगता तू इंसान है। अंदरों बिल्ली जो आवाज है, बिल्ली जो। वो बोथा रे, म्याऊ वो चाय का लगता है यार। वो हमारे पैसे का क्या होगा भी? हम तो वहाँ से वो अपना जेब बड़ा बना खले कर आए, पैसा लेगा, लेकिन बोतार को क्या हो गया? वो बोतार है, म्याऊ इसकी तो खाना खराब हो गई, इसको क्या हो गया यार? हमारा पैसे का क्या बनेगा हमारा? ओ लाला, जेतिरे तक ठीक कोन थींदो न, पैसा त साईं किथों मिलंदी? जॾहिं वञी ठीक थे बोतार असांजो। कहा तो तुम ठीक रहे, आखिर इसका थक गया संग में। हमारा पैसा, हम तो रुल गए यार, हमारा पैसा, इसको कपड़ा देकर रुल गए। अब हमारा पैसा कब देखा? ओ यार तू ना, मां भी रुली वियो आहियां। हाणे ईद बतो आहे, बोतार रुगो म्याऊ म्याऊ करे मेरा थो। कपड़ा पहनो मांखे इसे। कपड़ा केरु ॾींदो? कुर्ब करे हिकिड़ो जोड़ो मां जे लाइ त खयूं ओए आहे। बस करो तुम, करे लेके मुंह वाली। पैसा पैसा पहले नहीं मिला हुआ, हमको कपड़ा दो। हमारा पैसा भी क्यों बोलिए कि क्या इसका? बोतार ठीक थींदो त वठी ॾींदोमांइ न। बहुत है म्याऊ इसकी खाना खराब हो गए, बिल्कुल बिल्ली बनाई। तो फिर ठीक है, तो तुम ऐसा करो, ये जब ठीक हो गए, तुम आते रहते हमारे उस दुकान पे, तो हमको बता देना। अभी हम जा रहे मां हैं। तोखे ॿुधाईंदमि। आओ साबन खे भॼायो भाई, ॾिठी न पोइ इहो ट्रिक। हाणे मांखे तनख़्वाह ॾे डबल, त मां वञी ॿारनि सां कयां ईद। म्याऊ बोतार बाबा कर्ज़ाई त विया आहिनि, हाणे छा का ड्रामा थो करी? पैसा ॾे न मांखे बोतार। म्याऊ हमारी बिल्ली हमसे म्याऊ। बोतार मूंसां म्याऊ न हलंदी, ट्रिक ई मुंहिंजो आहे। पैसा ॾे। म्याऊ